सखर में फ्रांस में गुस्ताखाना खाकन खिलाफ जामियतुल ऐन ऐं सखर डेवलपमेंट अलायंस तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बंद रोड खां मुफ्ती चमन ज़मान कादरी, जावेद मेमण, मौलाना मोहम्मद अशरफ मेमण, शहज़ादो भुट्टो, मौलाना आबेदुल्ला भुट्टो ऐं मुनीर मेमण जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त फ्रांसीसी हुकूमत गुस्ताखाना खाका ठाहिण जी इजाज़त ॾेई करे मुसलमाननि ऐं इस्लाम ते हमिलो कयो आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखाना खाका ठाहिण बदतरीन दहशतगर्दी आहे। हुननि जो त आशिकाने रसूल सभु कुझु बर्दाश्त त करे सघनि था, पर ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथा करे सघनि। ओआईसी फ्रांस जे अहिड़े अमल जो नोटिस वठे अॻवाननि इस्लामी मुल्कनि खां घुर कई त पाकिस्तान समेत समूरा इस्लामी मुल्क फ्रांस सां हर क़िस्म जा लाॻापा ख़तमु करे एहतिजाज रिकॉर्ड कराइनि।